टच ॻाल्हायो। खैरपुर मीरस्ताल के किंगरी यूनन कोसल हादल शाह दे बंबो देरा उहा बाह है त हिन टे में जेका कुझु घर हुयो अजो हुयो उनखे साड़े करे मिटीअ जो दड़ो करे छॾियो आहे। अवां जे आॾो आहे हे जेको कुझु अवां ॾिसी रहिया हे ॾिसो पिया थांव टपड़ जी हालत। ही शोकेस ख़ाली बचा आहिनि सामान वारा, ही सभु कुझु ख़तमु थी चुको आहे। ही घर जो कीमती सामान अवां जे आॾो ही घर जे सामान लटो कपिड़ो ही पेतीअ जी सूरत हाल आहे। थांव जेको आहे हे हालत ॾिसो, कुझु बि न आहे बचियो। हे हालत ॾिसो, हे नंढियूं वॾियूं पेतियूं, हे ॿारनि जा लटा कपिड़ा अव्हां जे आॾो आहिनि जेके हे सड़िया पिया आहिनि। ही ॾिसो तव्हां, ही को बि बचनि खे पाइण ओड़ो न रहियो जेको आहे। ही ॾिसो, हे रिलियूं, ही लटा ॾिसो, ही ॾिसो कुझु न रहियो आहे। हे ख़ालियूं पितियूं कपिड़ा कढण जी कोशिशि कया अथऊं पर अव्हां जे आॾो सुठो हालत। ही थांव टपड़ हे ॾिसो, हे मिटीअ जा ढेर थी विया अथव, खाक थी विया अथव, थोरो पासे अथव। ही सवड़ियूं हंध जेके पेतीअ में आहिनि, हीअ हालत आहे हुनजी। न उन्हनि वटि खट रही, न हंधु रहियो, न रिली रही, न थांव रहिया, न को क़ीमती जेको आहे को हिते टपड़ रहियो। ही अवाम सॼो ॾिसो पिया जंहिंजी कोशिशुनि सां ही घर न बची सघियो जेसीं ताईं माण्हू पहुता कखाणूं घर हो सड़ी वियो। मां हिन वीडियो जे थ्रू पंहिंजी रियासत उन जे लाइ फौरी तौर बंदोबस्तु कयो वञे त जीअं हथ ॾेई सघे ऐं पंहिंजे घर जो चरखो हलाए सघे। अलाह सभिनी खे सलामत रखे। जी जी और रिकॉर्डिंग हले थी। कैसे कीअं लगी भाई कीअं वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजे हद जी विसिच आयो ऐं बाहि लॻी आहे घर में वहाँ आया हो। ही शख़्स आहे फतेह मोहम्मद टीम मोकिली हुई पंहिंजी मुंहिंजा ॿारनि मानी कई ते 6:30 टाइम हुयो जॾहिं ताईं आज़ान अचण वारो इहो टाइम हुयो त माना हीअं ॿारनि जेके कुदरती ॾखणो जे हवा आई उतां खां चिणक थी मां बि वेठो हुउमि पाण बि मौजूदु। टुकड़ा हुया पैसा जेके हुया टुकड़ा से 4 लख 55 हाँ अफ़सोस जेको हुया बसि विया अलाह ॾींदो चाचा अफ़सोस सभी को छड़ी था वञनि न इन्हनि खे रखो हे ॿार रिकॉर्ड करण जी मक़सदु ॾेखारण जो मक़सदु इहो आहे। असां वटि एसएचओ बरादी जतो अली रज़ा शाह साहब बि मौजूदु आहे। समूरी सीरत हाल खां मालूमात बि हासिल कई अथई, ॼाण बि कई अथई ऐं जेका वारिसनि सां हमदर्दी जो इज़हार कयूं साईं जी वॾी महिरबानी हिते असां वटि सड़ियल घर में मौजूदु आहिनि। मां हिन वीडियो